नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। असां सिंधियुनि जे इष्ट देवता साईं झूलेलाल जो चालीहो 16 जुलाई खां शुरू थियण वारो आहे, जो 24 अगस्त ताईं हलंदो। ऐं चालीहो कीअं शुरू थियो, हुनजे पुठियां छा कथा आहे, हुनजो वीडियो मां पहिरियों ई विझी चुकी आहियां। हेठि डिस्क्रिप्शन में लिंक आहे, तव्हां ॾिसी सघो था। सिंध में जॾहिं मिर्ग बादशाह हिंदुनि ते अत्याचार कयो हो, उन्हनि खे धर्म परिवर्तन लाइ मजबूर कयो हो, तॾहिं असांजा भाउर ऐं भेनरूं दरिया शाह जे किनारे ते वञी वरुण देवता जी पूॼा कयूं। ऐं 40 ॾींहंनि खां पोइ आकाशवाणी थी कि साईं अवतार वठंदा, त उहे 40 ॾींहं ई असां चालीहो करे पूॼंदा आहियूं। चालीहो भाउर भेनरूं घणेई रखंदा आहिनि। पके चालीहे जा घणेई नियम आहिनि, लेकिन अगरि उहो न बि करे सघूं त जीअं सिंधी पाण जल ऐं जोत जी पूॼा कंदा आहियूं, त घटि में घटि अखे ऐं जोत जो असां नियम करे सघूं था। माताऊं भेनरूं पंहिंजे घर में नल जे हेठां या लाल साईं जे टिकाणे में किथे बि 40 ॾींहं नेम सां अखो पाए करे जोत जलाए सघनि था। त इहो चालीहो केर बि रखी सघे थो, नंढो वॾो ॿुढो ॿार केर बि। बसि हिन में 40 ॾींहं तव्हांखे नेम सां अखो पाइणो आहे। कहिड़े बि टाइम, सुबुह जो या शाम जो, जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले इहो करे सघो था। त अचो ॾिसूं अखे लाइ पाण खे छा खपे। ॾिसो, हीअ आहे 1.25 किलो चांवर ध्यानु करे सोए करे सफ़ा करे खणी अचिबा आहिनि। 1.25 किलो चांवर में मां 1/2 किलो खंडु विधी आहे ऐं हिन में 40 फोटा ॻणे करे 40 लौंग ऐं 40 मिश्री जी ही नंढी डड़ियूं विधियूं आहिनि। त इहो पंहिंजो साईंअ जो अखो तयारु थी वियो आहे। जोत ॿारण लाइ मां हिते मंदर में ई हिकु ॾीओ रखी छॾंदी आहियां ऐं ईअं वटू ठाहे करे तयारु रखंदी आहियां ऐं अची करे जोत ॿारे करे ऐं अखो पाए वेंदी आहियां। त तव्हां बि ईअं करे सघो था। खपेव त घर में बि ईअं करे सघो था, खपेव त टिकाणे में बि। त जॾहिं 40 ॾींहं पूरा थियनि त 40 जी समाप्ति ते वरी बहिराणो ठाहे करे साॻियो अखो पाए पंहिंजा फ्रूट खणी करे, हिकु नारेल खणी करे असां दरिया शाह ते वेंदा आहियूं ऐं धूमधाम सां 40 जी समाप्ति थींदी आहे। त अॼु जो वीडियो हिन करे ई आहे कि तव्हां बि ही चालीहो रखो। 40 जे अखे में तमामु घणी शक्ति आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था। तव्हां रखो ऐं तव्हांखे फ़ाइदो ज़रूरु थींदो। चालीहो आश पुॼाइण वारो आहे, मन जी मुरादियूं पूरनि करण वारो आहे। त 40 ॾींहंनि खां पोइ मूंखे कमेंट करे ॿुधाइजो कि तव्हांजो अनुभव कीअं थियो। लाल साईं जे दर ते को बि ख़ाली न मोटंदो आहे, इहो मूंखे पको विश्वास आहे। त अॼु इहो वीडियो अखे जो, अखो कीअं पाइबो आहे, अखे में चवण महिल छा चइबो आहे, हुनजो छा मंत्र आहे, अरदास आहे, हुनजो वीडियो बि मां विझी चुकी आहियां। अखो ऐं अरदास जे टाइटल सां तव्हां हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिसिजो त तव्हां उहो चई सघो था। त इहो अॼु जो वीडियो कमेंट करे मूंखे ॿुधाइजो कि तव्हांखे कीअं लॻो। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसि ताईं मोकिल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।